अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाए वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लतिही व सुलहाए उम्मतिही अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फ़आवा। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा इम्मदहतु मुहम्मदन बिमक़ालती लाकिन मदहतु मक़ालती बिमुहम्मदी। मनशा यही है मेरे कीलों वक़ाल की होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। सदाएं दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मुहम्मद का मिलाद होता रहेगा। सुभान अल्लाह। बिरादरान इस्लाम, मुसलमान भाई रहो, महफिल में मौजूद मेहमानाने गिरामी, सदर महफिल मुजाहिद अहले सुन्नत बिरादर तरीक़त हज़रत अल्लामा मौलाना साईं मौलवी अली हसन पंवर हुसैनी साहेब, मोहतरमुल मकाम हज़रत अल्लामा मुफ्ती हाफिज निसार अहमद डहर हुसैनी साहेब,
आई मोहतरम चाचा मोहम्मद जुड़ियल चन्ना हुसैनी साहेब 20 बानाने महफिल मोहतरम अयाज अली सोलंगी साहेब, मोहतरम अब्दुल फताह डेरो साहेब, मोहतरम शौकत अली जतोई, मोहतरम बिरादर तरीक़त ज़हीर अहमद गोरड़ हुसैनी साहेब, मोहतरम जनाब अहमद महेसर ऐं शाह मोहम्मद गाड़ी ऐं ॿिया हिन मस्जिद शरीफ जा जमायतियो ऐं हिन महफ़िल मीलाद में शरीक मुसलमान भाउरो मदीने वारे साईं जा उम्मतियो सरकार जा गुलामो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। दोस्तान मोहतरम, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे कलाम पाक कुरान मजीद फुरकान हमीद 3 पारे जी मशहूर मारूफ सूरत दुहा जो इब्तिदाई 5 आयतूं सगोरियूं तवां दोस्तन जे आॾो तिलावत कयूं वयूं आहिनि। हीअ महफ़िल रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मीलाद जी आमद जी उन खुशी जी महफ़िल आहे। अल्लाह ताला जो पंहिंजे महबूब सां एक अजीब ताल्लुक़ आहे। अल्लाह ताला टिन शयुनि खे फर्ज न कयो आहे, पर जेकॾहिं उहे 3 शयूं छॾे ॾिजनि त फर्ज क़बूल न पवंदा। सब खां पहिरियों उन्हनि में आहे दुरूद शरीफ पढ़णु। दुरूद शरीफ पढ़णु फर्ज न आहे। जी असां नमाज पढ़ूं था, नमाज फर्ज। एकड़ो माण्हू आहे उन खां 24 कलाक गुज़री विया, हिकिड़ो दफ़ो बि दुरूद न पढ़ी, उन ते को गुनाह कोन्हे, छो त फर्ज न आहे। ज़कात फर्ज आहे, न ॾींदो गुनाहगार थींदो। रोज़ो फर्ज आहे, न रखंदो गुनाहगार थींदो। हज फर्ज आहे, अदा न कंदो। हुन जे लाइ खोड़ सारा मामला पैदा थी सघनि था, पर दुरूद फर्ज न आहे। हालांकि अहमियत दुरूद जी इहा आहे जो रब कुरान पाक जे अंदर फरमायो अल्लाह नमाज न पढ़ंदो आहे, छो त नमाज इबादत आहे। इबादत खुदा जे लाइ कबी आहे। रोज़ो खुदा न रखंदो, छो त हुनखे उन बुख लॻे कान। ज़कात हो कोन ॾींदो, छो त इहे अहकाम बंदल जा आहिनि। पर दुरूद उहा शइ आहे जो रब करीम क़ुरान पाक जे अंदर फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। रब करीम क़ुरान पाक जे अंदर फरमायो त दुरूद अल्लाह भी पढ़ंदो आहे, अल्लाह जा मलाइक भी पढ़ंदा आहिनि। माना दुरूद जी अहमियत हिक पासे एडी वॾी आहे ऐं ॿिए पासे रब करीम हुनखे फर्ज न कयो आहे। मौला फर्ज छो न कई भला जॾहिं हिन जी एडी अहमियत आहे। तूं पढ़े, तुंहिंजा मलाइक पढ़नि। रब करीम फरमायो मां इहो पंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलियो आहे, इन करे फर्ज न कंदुमि। हे मोहब्बत वारा पाण पंहिंजे मथां फर्ज करे छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। असांजे उस्ताद साईं क़िबला अल्लामा मुफ्ती मोहम्मद ईसा चन्ना साहिब जंजा साहिबजादा साईं हाफिज शकील अहमद साहब ओए बस मेहरबानी करे तशरीफ फरमाते हैं। भाईजान हाणे मांगे जेके मानू चवंदा भाई मिलाद फर्ज ना है,
चौथा कयो कड़ो जरूरी है मां भी उन्हनि खे चवां थो भाई दुरूद पढ़ण फर्ज ना है पढ़ण छॾे ॾियो पढ़ण छॾे ॾियो फर्ज ना कुरान पाक के अंदर हिकड़ी आयत आए उहा जने पढ़बी को मौलवी पढ़ंदो उनी मल दुरूद तहां के पढ़णो आ बाकी ने तो दुरूद तवां ते फर्ज ना है पर दुरूद रब करीम दे तरफ का तमा असा दे मथा एड़ी त इबादत असा ते मुकर्रर थियला रब जने पढ़ंदो त इबादत ना है पर तमा असा पढ़ंदा से त तमा असा दी या इबादत लेखी वींदी त भाईजान नमाज इबादत रोजो इबादत ज़कात इबादत पर मदीने ने साईं फरमायो दुआ मुखुल इबादत दुआ वरी इबादत जो निचूड़ा मगज़ा माना तमा नमाज पढ़ो दुआ न था घुरो त तमा नमाज जो निचूड़ हासिल न था कयो इबादत जो निचूड़ हासिल न था कयो मजदूरी वो वठंदो जेको नमाज का बाद दुआ घुरंदो पर दुआ जी कबूलियत तने थींदी जने आडो भी दुरूद पढ़ंदे पुठा भी दुरूद पढ़ंदे फर्ज ना है पर फर्जन के अघाइण जा कम कंदो आ दुरूद फर्ज ना है पर फर्जन के मकबूलियत ताई पहुंचाइण जा कम दुरूद कंदो अल्लाह फर्ज इन करे न कयो त हे मोहब्बत वारा पाण ही पढ़ंदा हे दिलनि जा फैसला भाई नमाज अल्लाह जी अहम इबादत है अल्लाह अकबर कयो से सना पढ़ी से औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह कुरान पढ़ियो से उनका बाद रुकू कयो अल्लाह जी तस्बीह पढ़ो उनका बाद वरी सजदा कयो अल्लाह जी तस्बीह पढ़ो एड़ी तरह से रकात पूरी थी बी रकात पढ़ो बी रकात का बाद अतहियात थियो उनका बाद जेकर टिन रकातुन वारी नमाज आ अतहियात का बाद तू हाने वरी अल्लाह जे रसूल आई उन जे आल जे मथा दुरूद तो के पढ़नो पवंदो चैन रकातुन वारी नमाज आ त चैन में पढ़नो पवंदो चौथी में जे बिन रकातुन वारी नमाज आ त बी रकात में तो के दुरूद पढ़नो पवंदो अगर तू जी नमाज के अंदर मुस्तफा आई उन जे आल ते दुरूद ना है नमाज ही कबूल ना हालांकि दुरूद फर्ज ना है पर फर्जन के कबूलियत जो मकाम ॾियारींदो आहे इन करे यो सवाल बार बार करण बंद कयो तो बेहतर है भाई मीलाद फर्ज ना है छो था कयो यो सवाल जो कन था पिया यो बंद कन तो बेहतर है बियो नंबर मां इन ते ड्रिगो घणो न तो ॻाल्हाइण चाहियां बियो नंबर मदीने पाक वञण फर्ज ना सीधी ॻाल्हि आहे फर्ज ना कुरान में लिखियल हुजे मदीने वञो हुकुम हुजे वञो मदीने वारो साईं असां ते फर्ज करे वियो हुजे मदीने वञण फर्ज जेको फर्ज जी हिकड़ो इबादत जो फर्ज थी इश्क ई मोहब्बत वारो फर्ज भी शय आहे उहे फर्ज अल्लाह न कया आहिनि मोहब्बत वारा फर्ज आशिकन पंहिंजे मथों पाण कया है अल्लाह न कया मोहब्बत वारा फर्ज आशिकन पंहिंजे मथों पाण कया है भाई उम्रो करण वञो उम्रे जा अहकाम मक्के में पूरा मदीने नवी दे तुझो उम्रो त ज़ाहिर थी विंदो शरीयत में कंप्लीट आ हज जा अहकाम सब मक्के में काबे के तवाफ का थींदे मिना का अरफात मुज़दलिफे ताईं थींदे तुझा सब अहकाम मक्के में पर यार मदीने वञण हज में फर्ज ना है हज तुझो थी वियो शरीयत में पूरो पर जे मदीने नवी दे त मां समझा दो रब चवंदो यो हज केड़ो करणा है जो मुस्तफा दे न वए बाकी हज में मदीने वञण फर्ज उम्रे में मदीने वञण फर्ज ना है
इन्हनि मुलान के चओ जेके मुला दा चवनि मीलाद करण फर्ज ना आहे उन्हनि खे चओ तव्हां हज ते वञो मदीने न वेंदा कयो मदीने वञण फर्ज उमरे ते वेंदा कयो उमरो करे मके मां मोटी चो मदीने वञण फर्ज जरे ना आहे त छो था वञो ना आहे त न वञो न मौला जॾहिं अहिड़ो मदीनो प्यारो ॿुधाई पोइ फर्ज छो न कई रब चयो त मां फर्ज न करे ई त हिननि खे इम्तिहान में विझी छॾियो आहे त ॾिसां कहिड़ा पाण ई था वञा पाण ई कहिड़ा था वञा फर्ज छो कया ख़बर कीअं पवंदी फर्ज में त सभु को वेंदो न यार आयुम में एतरो खर्च भी कयो मैं हज कयो दम हाने मां मदीने न वञा ओ मदीने वञण फर्ज आ मां न वेंदुमि त मुंहिंजो हज न क़बूल पवंदो रब तो चए त इने चई पो मुंहिंजे महबूब जे रोज़े ते वञे एड़ो हाजी खपे ई न इन करे मां मदीने वञण फर्ज नथो कयांस हज पूरो कंदो चवंदो शरीयत में मुंहिंजो हज थियो आ पर मोहब्बत में मुंहिंजो हज न आहे चवंदो शरीयत में मुझो पूरो आ पर मोहब्बत में मुझो हज अञा पूरो न थियो आ जेसी ताईं मां मुस्तफा जे मदीने जो चक्कर नथो लॻायां सुभान अल्लाह बाक़ी शरीयत पूरो शरीयत वारा मके में मोटी ईंदा कयो जेके शरीयत ते जोर ॾिनो अथव न ये तव्हां मके में मोटी ईंदा कयो बाक़ी हे जेके आशिक आहिनि हे मके वेंदा पर मदीने खां सवा मोटंदा ई मदीने खां सवा हे मोटंदा ई न हे चवंदा त असां आया ई केतिरा उते रोई ऐं मदीने पाक में बीही चवंदा आहिनि आया ई हिन सोणे जे करे हुन त हेॾे केरु अचे इते सभिनी नमाज पढ़ी पूरी कई हाने हज ते वेंदा आहिनि काबे जे करे अरे ये माण्हू वेंदा आहिनि मुस्तफा जे करे माण्हू वेंदा आहिनि मदीने वारे साईं जे करे मदीने जे करे ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम जन मको बि ॾिठो आहे मदीनो बि ॾिठो आहे जेॾी महिल मको ॾिसी तव्हां भली मोटी अचो पर तव्हां हिते अचण खां बाद आम मोमिन मुस्लमान जेको आहे न उन जी दिलि ईअं कोन वरी चवंदी आहे त वरी मके वञा पर मदीनो जंहिं बि ॾिठो आहे न उहो मोटीअ जे चवंदो आहे त वरी मदीने दुनिया जे कहिड़े बि शाइर खे खोले पढ़ी ॾिस कंहिं चयो आहे त मां वरी वरी मके वञा कंहिं चयो आहे कहिड़े शाइर दुनिया ते जेके आशिक थी गुज़रिया आहिनि उन्हनि जॾहिं मदीनो ॾिठो आहे न उहो चवंदा आहिनि वरी वरी मदीने सुभान अल्लाह टियों नंबर आहे मीला अल्लाह दुरूद फर्ज़ न कयो आहे अल्लाह छॾे ॾिनो त हिननि जी मर्ज़ी आहे ॾिसां कहिड़ा पढ़नि था कहिड़ा नथा पढ़नि जंहिंजी दिलि मदीने वारे साईं सां से दुरूद पढ़नि वाह सुभान अल्लाह मदीने वञण फर्ज़ न आहे ऐं अल्लाह मदीने वारे साईं खे रखरायो बि मके में न ऐं मां चवंदो आहियां इन्हे करे न रखरायई रब चयो जे मके में तो रखरायांसि त पोइ रोज़ो हुजेसि उते त पोइ सभु को चवंदो मां काबे वियोसि काबे ॾों चकर ॾेई मोटी आयुसि इन करे मुंहिंजे महबूब जो शान ज़ाहिर न थींदो पोइ त काबे जो चकर ॾेई मुस्तफा ॾों बि ॾेयूं वेंदा छो त उते हूंदो इन करे रब चयो त भली 500 किलोमीटर परे हुज दुनिया वारनि के खबर पवे त रुगी काबो ॾिसण न ईंदा आहिनि पर मुस्तफा ॾे बि ईंदा आहिनि सुभान अल्लाह सरकार जी आमद आका जी आमद हुजूर जी आमद पर नूर जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद भाई गाल ॿुधो जेकॾहिं मदीने वारे साईं जो रोज़ो मके में हुजे हा ज़ाहिर कीअं थिया त माण्हू मदीने वारे साईं ॾे विया आहिनि या काबतुल्लाह जे करे ज़ाहिर थे ज़ाहिर गाल न थे न ऐं हाणे जो मके शरीफ जो हरम वनी ॾिस जेकॾहिं वरी होॾां मदीने पाक जो बि हरम शरीफ ॾिस ॿई मस्जिदूं भली भेट आहे जेकॾहिं तोखे माण्हू घटि वधि मिलनि त असां ॾंड भरे ॾींदासीं अरे जेतिरा लख मस्जिद हराम काबतुल्लाह में नमाज़ था पढ़नि 5 टाइम ओतिरा ई लख तोखे मुस्तफा जे मस्जिद में
जमायती मिलंदा सुभान अल्लाह बेशक पर जे मुस्तफा उते हुजे हां त गाल ज़ाहिर रखे हां त मुस्तफा जे करे केर आयो मुस्तफा ने केर थो अचे इन करे रब करीम फरमायो सोना मक्को त तो फतह कयो हाने मक्के में तोखे रखजे त रखे तो सघजे पर सोना तोखे रखबो मदीने में तो दुनिया वारन जे आडो ज़ाहिर थी पवे त मक्के अचण वारा बि मक्के ईंदा आहिनि पर माण्हू मुस्तफा जे करे मदीने ज़रूर ईंदा आहिनि सुभान अल्लाह वञण फर्ज ना है होडे वञण फर्ज आ पर तू हर नमाज ते दिस जाडे वञण फर्ज आ उते भी ओतरा जमायती आई सागी नमाज जा जमायती मुस्तफा जी मस्जिद में गणींदे तो उते भी ओतरा जमायती जाते फर्ज वञण ना है हां सही साईं मौली साहब तो बुधाए साईं मौली अली हसन असा पाण ही ने कयो से ता तन्या पंज दा चओ असा तो कुल 3 दिहाड़ा चयो से असा एजेंट के असा के 3 दिहाड़ा मक्के दा खपन बाकी सब डी मदीने दा खपन सुभान अल्लाह भाईजान एड़ी तरह सा मिलाद भी अल्लाह ताला फर्ज न कयो पर असांजा मौलवी सगुरा मुड़न नथा असां चऊं था हाणे ये बाब बंद थियण खपन मुल्क में केडी महंगाई आ जुल्म लगो पियो आ गरीब खुदकशी करण ला तैयार आ असां के छडियो हाणे इनन झेड़न के त भाई को हुकूमत सा गालाए जे मानुन जा मसला हल कजन हिनन मस्जिदन मा वेही कह जालिम के खिलाफ आवाज बुलंद कजे अरे असां जे अस्पतालन जो हशर दिसो दवाऊं बियो नंबर पियो हलन डॉक्टर बैठा जुल्म कन अस्पतालन में एम्बुलेंस काने तवा कुछ दी अग में पढ़ियो भी हुंदो सोशल मीडिया ते त धीउ जो लाश पीउ स्कूटर ते खयूं दो वने लाश स्कूटर ते खयूं दो वने एतरी गुरबत आ हुन वट पैसा ना हन त गाड़ी करे तुजी अस्पताल में एम्बुलेंस काने त कह गरीब जो लाश खणी वने जे का एम्बुलेंस कराए त पेट्रोल जो खर्च ओतरो थी वठे जेतरो प्राइवेट गाड़ी कराए जे होडा पोया उन शख्स जो भाव वेठो आ विच में धीउ जो लाश आडो पीउ मोटरसाइकिल दो लाए धीउ जो लाश खयूं पियो वने एक्सीडेंट जो थियो त पीउ भी वियो त छोकरी जो चाचो भी वियो धीउ त अगे ही मोल अल्लाह धीउ त अगे ही मोल ई जगह खयूं पिया वने पीउ भी मरियो चाचो भी मरियो पर अन्या इनन मुल्लन के एडे नजर नथी पवे ची दयो छा दिला दा मिलाद कन मिलाद को फर्ज आ छा मदीने वारे साईं कयो छा साहबन कयो छा जो हेदा मिलाद कन मुके एकड़े चयो ची मुझे स्कूल में मागे जे साहबन मिलाद कयो आ माजो तू पंजे ही मौलवी को लोग लिखराया त जेको भी कम साहबन न कयो आ सो हराम लिखराया आजो कदे उन्हनि में कोई कुठी खाधी पाडो कुठो होता जामा जो वडा भाईर अहलती सदा चवने गैर मुकल्लद जे में जी कुर्बानी ना है पाडे जी कुर्बानी ना है छो हिनन वांगुर चे नबी साईं न कई सहाबन न कई हे बता चवने नबी मिलाद न कयो सहाबन न कयो माजो पुजू हुनन के ता वारी में जी कुर्बानी पाडे जी कुर्बानी हो नथा करनु जनव हुनन के तू जवाब दे त मा तो के जवाब सुभान अल्लाह इन्हीं का दिल किला हदीस में शरीयत में कुरान में का दिल किला जेको कम साहबन न कयो आ जेको कम साहबन न कयो सो हराम जेको कम नबी साईं न कयो सो हराम इने का दे शरीयत में इने का दे लिखराए जो कई मौलवी का ये जगह चवन दा साहबन न कयो आ न इनन का लिखराया त जेको भी कम साहबन न कयो सो हराम लिखराए जो ये तवा सब सलवार पायूं बैठा हो मदीने वाले साईं कदे सलवार पाती इने का दिया जगो कम नबी साईं न कयो सुबाने तो के चौदा यो तुजो लिबास आ अरबी लिबास हो मदीने वाले साईं के तू सिंधिया तू सिंधी पा ठीक आ मुस्तफा जो सुन्नत अदा कंदो आ मुझे नबी कदे सजी जिंदगी में अण छणियल अटे जी मानी न खादी हालांकि छाणियूं उते हुयूं पोइ बि अण छणियल अटे जी मानी न खादई ता छोदा
हे तो थियो लिबास छाणी भी हुई पर मुझो नबी छणियल अटे जी मानी न खाई जिंदगी भर न खादे न खाओ ता जे सही नबी सही न कयो असाबन न कयो असा न कदा मागे चींद ता जो मिलाद जो आयो एकड़े बादशाह शुरू कयो माजो आओ माजो तवा एड़ा कम न आयो कंदा जो बादशाह शुरू कर चिन्ह माजो काबतुल्लाह के एहराम गिलाफ कह पा रहा है काबतुल्लाह के गिलाफ कह पा रहा है चुप थी तां के खबर बोले बिल खां सवा तां खबर बिल आए खबर इन काबे ने हजरत इब्राहिम आयो ठाए वियो हजरत इस्माइल रहो वो गुजारे वियो विसाल करे वियो उन का बाद इन काबे ने नबी न आया बिन नबियन जो काबो हो बैतुल मक़दस ठीक यमन जो बादशाह तुबा हुमैरी आयो काबतुल्लाह के शहीद कर पर उते जो आयो तो हुन उते कुछ कुदरत जा आसार ॾिठा आई हुन मनियो तही अल्लाह जो घर आ काबतुल्लाह असुल ओरिजिनल रब करीम जी घर आ ये बिल्डिंग आ हुन बादशाह जे दिल में ख्याल आयो जडे अल्लाह जो घर आ त पोहे खाली पत्थरन जी चौथी वारी छो ठयल है मां इन के एकड़ो गिलाफ तो पाराया ओ मुसलमानो अरे गिलाफ जी शुरुआत तुबा हुमैरी बादशाह माजो तवा जी हुकूमत आ उते पंजे मौलविन के चौ तो फतवा देन इन सऊदी वाले बादशाहन के चवन भाई यो काबे जो गिलाफ मां के खबर पया त 75 करोड़ में ठहंदो कदे घट वध ठहंदो घणा करोड़ 75 करोड़ 75 करोड़ पान न ठहराइंदा कदे केड़ो मुसलमान मुल्क ठहराए देन कदे केड़ो मुसलमान मुल्क ठहराए देन कदे केड़ो मुसलमान मुल्क ठहराए देन अरे ता मुसलमान मुल्कन को पिनी काबतुल्लाह के गिलाफ ता पारायो असा मिलाद त पन घरों कना सुभान अल्लाह माजो भाई काबे के गिलाफ पारायण फर्ज कुरान में लिखला चिन्ह माजो फर्ज आ चिन्ह माजो नबी साईं चई वियो चिन्ह माजो बादशाह शुरू कयो चे हा माजो 75 करोड़ हाने काबे के गिलाफ पाराए जे सवाब या गुनाह चे सवाब आ माजो करण वारो बादशाह न कुरान चयो न हदीस चयो तो यार जे काबे के खिलाफ छोदा पारायो चे काबे जी इज्जत आ माजो मिलाद रसूलुल्लाह जी इज्जत आ सुभान अल्लाह बेशक कुरान में हुकुम होने जो बोले अन्या हिन जो कुरान जे अंदर हुकुम आए इशारत कुरान जो दलील जो को ना वो रुगी सौ सिधो लफ्जन में थोड़ा ही वठबो आ साईं निज़ार अहमद बैठो है इनका पुछा कयो कुरान जो दलील चैन तरीकन सा वठबो आ आयत पढ़जे दलालत नस इबारत नस इशारत नस इक्तिजा नस चैन तरीकन सा एक आयत में दलील निकरंदा है असा वट दलील आइन कुरान में तो मिलाद करे सकदे मिलाद करे सकदे तो कुरान जा दलील है तवा काबे जो गिलाफ साबित करे वनो कुरान में जा मा डंड बन ओनते 75 रुपया करोड़ खर्च थे उते तो के एतराज ना है सुबाने मता ता चो तो हिन मौलवी के एतराज आ माखे भी ना है हो अल्लाह जो घर है अल्लाह जो महबूब आ इज्जत हुन के भी इज्जत है इनके बेशक पर हो घर हुन के हजरत इब्राहिम ठायो आ हजरत आदम ठायो आ अरे हुन के इन जबलन जा पत्थर लगल है हे अल्लाह जो महबूब है इन के रब पाण ठायो आ काबो महबूब थोरई
काबो मुहर्रम बैती कल मुहर्रम मुहर्रमा इज्जत वारो घर महबूब तो रही महबूब तो है पोजे जको घर आ इज्जत वारो उनते 75 करोड़ खर्च करण न कुरान में न हदीस उते तो के इतराज ना है तुजा मुला उते चुप्पी गाड़े रुमाल वाला फिरंदा ता उता नहीं ते नता चवन सऊदी वारन के एतरो खर्च न ते छो था कयो बाकी अचे मदीने वाले साईं जे लाए इनन के शरीयत याद थी पई पुत्र जे वियाह ते अलाए केतरो खर्च करे तो ने कदे अचे के मौलवी का पूछा कि त साईं शरीयत में की कबो आ वियाह तो मा उई कहे पर तवा बियो तजुर्बो कयो तवा ओचतो इन जे घर जे परसा तवा जो घरू जे झंडियूं पियाणो मिर्च पियाणो बल्ब पियाणो तमा ने इंदो अचे पूछा कने साईं बाबा यो हालवाल छो बल्ब बिजली आया तो छाए खैर ता है तवा चंदो समाके पुटड़ो जावा न खुदा जो कसम चंदी मुबारक इने न चंदी त मिर्च छो आया थी झंडियूं छो आया थी बल्ब छो आया थी पर जे तू चंदस मिलाद आ त वेही रहंदी भाई यो कुरान में आए अगणो कुरान में न पुछी उन चयो माके पुट जावा इने चयो हलियो विंदी न चवंदी त भाई यो कुरान में आए बल्ब बिजली पुट जे लाए हण नबी साईं कयो हजरत अबू बकर पुट इने परणायो हो इनी मल न कुरान याद न हदीस याद जे मदीने वाले साईं जो मिलाद जी झंडी थींदी चंदो नबी साईं कयो हजरत अबू बकर झंडी आयूं छडियो बेली खुदा के अल्लाह के बन्यो असा इनके फर्ज नथा चऊं असा मिलाद के वाजिब नथा चऊं असा मिलाद के सुन्नत नथा चऊं असा चऊंदा ही जायज कमा मुबाह कमा जेदी दिल कढे थी उनके मना न कर तुझी दिल नथी कढे तू न कर अने आखिर गाल कदम पो मा कुरान जो आए तू जेके पढ़ियो न मा उहे पढ़ो आखिर काबतुल्लाह शरीफ जो गिलाफ हाने ओ एकड़ी बथंदा निकड़ा साल नबी साईं जी 63 साल जिंदगी हर साल मिलाद न कई हजरत अबू बकर 2.5 साल हुकूमत कई हर साल मिलाद न कई हजरत उमर 10 साल खिलाफत लाई हर साल मिलाद न कई हजरत उस्मान 11 साल खिलाफत कई हर साल मिलाद न कई हजरत अली 6 साल खिलाफत लाई हर साल मिलाद न कई मां भी तो चवां त रसूलुल्लाह जी 63 साल जिंदगी ही जाहिर हर साल काबे जो गिलाफ न मटाई हजरत अबू बकर 2.5 साल खिलाफत लाई हर साल काबे जो गिलाफ न मटाई हजरत उमर 10 साल खिलाफत लाई हर साल काबे जो गिलाफ न मटाई हजरत उस्मान 11 साल खिलाफत कई हर साल काबे जो गिलाफ न मटाई हजरत अली 6 साल खिलाफत कई हर साल काबे जो गिलाफ न मटाई तवा चौथा मटायो हर साल मटबो आला है मटबो काबे रो गिलाफ हर साल मटबो आला है मटबो पो न नबी साईं करे न हजरत अबू बकर करे वियो न हजरत उमर करे वियो न हजरत उस्मान करे वियो न हजरत अली करे वियो हे छाजला दा मटाइन 75 करोड़ जो गिलाफ इते हिनन जे मुल्हन जी जुबान नथी खुले इन करे सुन्नी आओ तवा के मुबारक हो जी रब फैसला दिल दे रखे सुभान अल्लाह दुरूद दिल ते आ मदीने वणन दिल ते आ मिलाद करण भी दिल ते जेंदी दिल कड़े अल्लाह कयो ही इने करे छो त फर्ज माना भला अञा जुमलो अचियो फर्ज फर्ज माना मुसाफिर 4 रकातू पढ़ंदो पढ़ंदो छो अल्लाह तो चाहे अगे ही सफर में आ तकलीफ में आ थोड़ो बार हटायास माना बार आ न हटायास जे मुसाफिर जोरी 4 पढ़ंदो तो इयो अल्लाह जे हुन दिनल रुखसत जो इनकार तो करे मुसाफिर के 4 नाइन पढ़ियो बाकी हा इमाम मुकीम जमात हले थी भली उन जे पुठिया 4 पढ़े अकेलो पढ़ंदो 2 पढ़े बेवकूफी न करे 4 न पढ़े रब रुखसत नी 2 पढ़ियो फर्ज माना बार रब तो चवे हे रहमत लिल आलमीन बन जी आयो
हिन जो मीलाद फर्ज क्या त उम्मत जे मथा थींदो बार कदे फसल थियो कदे न थियो कदे बोड्याई कदे मी उठो कदे दुकानन में बाजारन में ओढ़ो व्यापार को न थियो अगे गरीब वरी मां कयास मीलाद फर्ज सुबाने चवे यार हेल त फसल भी न थियो आ मथो मीलाद भी करनो आ न कंदुम रब कावड़ पो रब पे चवे यो बार छो थी पवेस इन करे मुजा कंबर वारा घोट फरमाइंदा हुया त फकीर हिकड़ो गिलास पानी जो खण जे गरीब उन में खंड जो चमचो मिलाए बार तरत निकरी पीह कई गरीब के प्यारे चे जाए मां मुस्तफा जो मीलाद कयो अरब कबूल करे छड़ी सुभान अल्लाह सरकार जी आमद आका जी आमद हुजूर जी आमद इन करे हो जो न रहमत लिल आलमीन बणजी आयो आ त हुन जो मीलाद तवां ते फर्ज ना आहे फर्ज थे या त बार थे या मुस्तफा बार लाहिण आयो सुभान अल्लाह हाने अल्लाह जे कुरान जो आयतूं जेके मां पढ़ियूं उन्हनि जो तर्जुमो उन्हनि जो तशरीह तवां दोस्तनि यादो इने एक एक आयत जे अंदर तमाम घणो पंहिंजो अलग अलग एकड़ो मवाद आ एकड़े एकड़े कलाक जो पंज आयतूं पंज कलाक तकरीर थी सके थी पर तवां भजण जी कोशिश न कजो मां 5 कलाकनि जो अधु भी न उन जो चौथो हिस्सो खणी तहां खां वठंदुमि टोटल ठीक है सलात करियो पहिरो सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद शाबाश शाबाश बुलंद आवाज गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला मुसलमान भाइरो मदीने वारे साईं जे नबूवत वारा इब्तिदा जा ॾिहारा हुया हलंदे हलंदे हज़रत जिब्रील अचण बंद थी वियो इब्तिदा वारा मुख्तलिफ ॾींहं आहिनि मुख्तलिफ रवायतूं आहिनि मुसलमानो जेॾी महिल या ख़बर काफिरन के पई त जिब्रील नबी ॾे नथो अचे हुननि ताना ॾियण शुरू कया खुशियूं पिया कले जंहिं रब नबी करे मोकिलियुसि उहो कावड़जी वयुसि उन छॾे ॾिनो अथसि उन जो मलाइको नथो अचेसि उहो रब वही नथो मोकिलेसि मुस्तफा करीम ये लफ़्ज़ जो ॿुधा मदीने वारा साईं उन ते थोरा दुखारा जो थिया अल्लाह ताला फरमायो सोना एड़ी गाल ना है जिए है काफिर दा चवल प्या अल्लाह ताला मदीने वारे मीर जे मथा कुरान नाज़िल फरमायो के आलम मोमिनो सोनो वो आयो आ जेको इन सॼे कायनात जे ठहण जो सबब आ जे इहो न अचे हा त कायनात ई न ठहे सुभान अल्लाह
रहे हैं बासे तखलीके आलम मोमिनो। पल के राहों में बिछाओ, पल के राहों में बिछाओ, आमदे महबूब है, आशिकों खुशियाँ मनाओ। चलो तुम बाहर आमद जुबान खोलो, आशिकों खुशियाँ मनाओ, आमद महबूब है, आशिकों खुशियाँ मनाओ, आमद महबूब है। मुसलमानों काफिरन ने मदीने वाले साईं के जरिमला ताना पेडना रब करीम कुरान नाजिल फरमायो। अल्लाह ताला फरमायो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा। अल्लाह ताला फरमायो मुस्तफा मूंखे कचड़िया मंझंद जो कसम आई कारिया रात जो कसम मां बदक रब्बुक वमा कला। तुझे रब तोखे छड़ियो बिना है आई तुझो रब तो सा कावड़ियो बिना है। सुभान अल्लाह। थोड़ो तवज्जो हेॾे रखो न त मां इशारो करे पुछा बि कंदुमि त फिलाणा फिलाणीअ टोपीअ वारा पटके वारा मां हाणे छा चयो मूंखे ॿुधा। असांजी महिनत न वञा। अल्लाह ताला फरमायो मूंखे कसम आहे कचड़ी मंझंद जो ऐं रात जो जॾहिं कारी थिए तवज्जो कर मां बदक रब्बुक वमा कला। तुंहिंजे रब तोखे छॾियो न आहे तोसां कावड़ियो बि न आहे। हाणे इते तोड़ो स्टॉप कंदासीं जे इते ही रुकी बीही रहंदासीं भला मुकम्मल तकरीर खे इते हलाईंदासीं त बि हलंदी। मुसलमानो हाणे मौलविन खां पुछा कयो अल्लाह ताला इते कचड़ी मंझंद जो कसम खयो आ। कचड़ी मंझंद त अज भी गुजरी कल भी गुजरी परियां गुजरी टी परियां गुजरी जंहिं ॾिया जन ॾींहंनि में मुस्तफा इन मदी दुनिया में हुयो ज़ाहिर हुयो उन्हनि ॾिहाड़नि में भी कचड़ी मंझंद हुई मुस्तफा खां अॻे भी हुई नबियनि सगोरनि जे ज़माने में भी हुई। इन्हनि मौलविन खां पुछा कयो रब खे इहा कहिड़ी कचड़ी मंझंद वणी आ जंहिंजा कसम पियो खणे। सुभान अल्लाह। अल्लाह जो कचड़ी मंझंद जो कसम तो खणे त का मंझंद त वणी केने मिड़ई कसम कई मिड़ई खई का त कचड़ी मंझंद वणी। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुसलमानो पुछा कयो वनी मौलविन खां या कचड़ी मंझंद केड़ी आ सुभान गोलींदा कुरान जा तफसीर खोलींदा बाकी लफ्ज़न में त लिखियल आ मूंखे कचड़ी मंझंद जो कसम आ। हाणे कुरान जे लफ्ज़न में त कचड़ी मंझंद ज़ाहिर नथी थिए त केड़ी आ कॾहिं वारी कहिड़े ज़माने वारी तफसीर खोलणा पवंदा त या मंझंद केड़ी पोहे मौलवी खणींदा फिलाणे ॾींहं वारी मंझंद फिलाणे ॾींहं वारी मंझंद फिलाणे ॾींहं वारी मंझंद। ओ मुंहिंजा सुणा पर असां इने चवंदासीं इने छो नथा चओ त जंहिं राति मुस्तफा ॼाओ हुयो उन ॾींहं जेको सुबुह हुयो उन सुबुह जे मंझंद जो कसम आ। सुभान अल्लाह। बेशक हाणे इते छा चवंदा न को इने काथे आ लिखियल इने काथे आ लिखियल अबा भला जे ना है लिखियल त तू कचड़ी मंझंद का गोले आ जैसा तुझी दिल आ तू उन ला गोले असां जी दिल नबी साईं आहे असां चवंदा त जो को 12 रबिउल अव्वल वारी कचड़ी मंझंद आ अल्लाह इने जो कसम वाह सुभान अल्लाह। जे इने को मथे बका तू के मंझंद मिले थी त भली गोली आई तू गोली दे बे
गोलिंदो कुरान जो कसमा गोलिंदो मां ताके दावा सा चवा तो ता सुबाने ही वनी पुछा कयो न बदो हा कचड़ी मजद अल्लाह कसम खयो आया केड़ी आ ये मुला तो के चवदई हजरत मूसा ने टाइम ते अल्लाह सा तूर सीना ते वेही गलाइंदो हो यो टाइम कचड़ी मजद जो होयो अल्लाह उने जो कसम खयो आ तो मां तो चवा जे मूसा जी कचड़ी मजद रो कसम बदो हा त पो मुस्तफा जो सुबह अन्या मथे बेशक हजरत मूसा जी या कचड़ी मजद जे मूसा के तो ने तब मुस्तफा जे मिलाद वारो सुबह अन्या मथे तू खणिया जेजी भी मजद खणी जेडी मतलब तू कहीं जो भी नालो खण दे त या कचड़ी मजद फिलाने जिया न पो असा चंदा जो इयो त असा जो नबी को हेठा पो मुस्तफा जी कचड़ी मजद मिलाद वारी बारी रबिल वारी दानी बेशक जे तू ब्या गोलिंदो त असा के छो तो चइंदा असा ब्या गोलियो असा के पंजो महबूब बैठो सुभान ओ भली माशूक ब्या धार मुझो दिल पर मोहम्मद सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह मौलवी होता के ब्या वणन था वनी गोलियो असा के छो ता तंग कयो भली माशूक ब्याधार मुझो दिल पर मोहम्मद वे कानल सिरवा जहे दरते सो सौदा कर चो सुभान 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 अल्लाह जेके जको वणे वनी पंजे के महबूब के गोले असा जो महबूब मदीने में मुसलमान भाई अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो वद्दुहा कसम कचड़ी मजद जो वल्लैल इज़ा सजा ऐ रात जो कसम जड़े कारी थी वने सुभान अल्लाह तफसीर रूहुल मानी वारे वल्लैल इज़ा सजा मुराद इन कारी रात में मुराद मुस्तफा जे मेराज जी रात वरतिया मुस्तफा पंजे रब सा कलाम पियो करे दीदार पियो करे तफसीर रूहुल मानी वारो दो चवे त रब उन रात जा कसम पियो खणे त सोना मुखे उन रात जो कसम जने तू मा रब करीब जो दीदार पियो करे सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमानो इयो आ लफ्जी तर्जमो पर अन्या ब्या तर्जमा थी नान जेके चेबो आ तफसीरी तर्जमो छा चेबो तफसीरी मना गाल तफसीर में हुजे खणी अचे तर्जमे में रखजे आला हजरत इमाम मोहम्मद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैहि उने चयो इए छोता कयो कचड़ी मंजंदे सिज जे कसमन ते राजी छोता थियो वो तो चवे तो ओ मुस्तफा जा आशिको अन्या अगते वधी अचो वो तो चवे तो वद्दुहा रब करीम फरमायो मुस्तफा तुझे चेहरे जो कसम सुभान अल्लाह उन्हें चयो कचड़ी मंजंदे छोता जिए 9 बजे 9:30 बजे सिज वणंदड़ तेज रोशनी में न हुजे निकरी बीहंदो आ न चई इया कचड़ी मंजंद इन खां त पो चेहरा मुस्तफा अन्या वधीक खूबसूरत आ पो वद्दुहा मुराद मुस्तफा जो चेहरो बेशक वल्लैल इज़ा सजा ऐं कसमा तुझे कारन कारन जुल्फन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आला हजरत वल्लैल मा मुराद रात नवरती आला हजरत वल्लैल इज़ा सजा कारा कारा तुझा जुल्फ तुझे जुल्फन जो कसम है सुभान अल्लाह ठीक इने जा बदलील दी जो एकड़ो तफसीर मा ऐं एकड़ो अकली दलील मुसलमान भाइरो हाने तफसीर मा दलील केड़ो आ तफसीर रूल मानी वारे
तफसीर अरबिया में लिखला मता सुबाने चौथा यो ब्रेलिन में लिखो अग में जो लिखला उन तफसीर लिखो वमिन अल्लाह से मन फसरत दुहा बिवजहिही वल्लैल बिशअरिही तफसीर रूहुल मानी हमारे अरबिया में लिखो तो कुछ मुफस्सिर प्या चवले वदुहा मा मुराद कचड़ी मंजंद न पर मुस्तफा जो चेहरो आहे सुभान अल्लाह आला हजरत इमाम अहमद रजा खान का अग में तफसीर में लिखो पियो आ वदुहा मा मुराद मोहम्मद मुस्तफा जो चेहरो वल्लैल बिशअरिही ऐ कसम है रात जो रात मा मुराद लैल मा मुराद तफसीर रूहुल मानी वारे लिखो तो मुस्तफा करीम जा जुल्फ मुबारक आइल जगे कारा कारा घुंडीदार आइल अल्लाह पियो चवे तुझे जुल्फन जो कसम हाणे मां तवा के अकुली दलील दींदुसे भाई जान वदुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला काफिरन ताना पेरना रब छड़े वयुसे कावड़जी वयुसे मुंह मोड़ियो थई से ओ मुसलमानो हाने रब कचड़ी मंजंद जा कसम खणे रात जा कसम खणी पो तो चवे त मां तो के नाहे छड़ियो तो सा नाया कावड़ियो बुधरियो काफिरन ने ताना रब छड़े अल्लाह तो ने उन्हन के जवाब बातो के नाहे छड़ियो पर कसम जाजो तो करे कचड़ी मंजंद रो कसम खणी छा तो चे मां तोखे न छड़ियो आई रात जो कसम खणी रब तो चे त मां तोखे न छड़ियो भाईजान जेकने आला हजरत जो तर्जुमो आडो रखबो त रब तो चे तुझे चेहरे जो कसम मां तोखे न छड़ियो आ तुझे जुल्फन जो कसम मां तो सा नाया कावड़े सुभान अल्लाह बेशक कचड़ी मंजंद रो कसम मां तो के नाए छड़ियो कारी रात रो कसम मां तो सा नाया कावड़ियो अरे काडे कसम काडे पोयो जुमलो पर जे कसम मुस्तफा जे चेहरे जो त पोयो जुमलो ठई वियो कसम मुस्तफा जे जुल्फन जो त पोयो जुमलो ठई वियो मुस्तफा तुझे चेहरे जो कसम हेड़ो चेहरो तुजो तोखे छडी दो आहा सुभान अल्लाह वाह अरे भाई हे तो दुनिया दे आशिक माशूक बे एक बे सा इन गलाई अल्लाह कदे कदे दुनिया जे आशिकन वारा बे तरीका अपनाया है त हे हुआ मता न समझन इने करे पहचे तरीके में तो समझायान इने तरीके सा समझो सो एकड़ो मानू बे के छा चवंदो यार कावड़ियो ही छा तो हो दिसी चवा तो सा कावड़ तो जेड़े ना कावड़ तो केर छडींदो वो अगलो तो चे विसारे छड़ियो थी जा तोखे विसारण जेड़ो तू विसारण जेड़ो हे दुनिया जे आशिकन जा जुमला आइन त रब भी इने चयोस वदुहा तुझे चेहरे जो कसम तोखे केर छडी दो सुभान अल्लाह हे चेहरो छडी सुभान अल्लाह तुझे जुल्फन जो कसम तोखे तोखो मुंह मोड़ जे तोखे छडे दे सुभान पर यार हाणे मौलविन के केर समझाए ना जोरी भगाविंदा असांखे न कुरान में कचड़ी मंझंदि जो कसम आवा वञो वञी सुख में पओ वञी कचड़ी मंझंदि जा कसम खणो असां पंहिंजे महबूब जे चेहरे जो कसम खणो सुभान अल्लाह सुख में पओ जेको वणेयो सो पर असां जे विच में टंग नाड़ा हिनन माण्हुनि वेचारनि हिनन के खराब न हे बेचारा सादा एको पढ़न को न को किताब वठन को न हिनन के सजो डी पेट जी अल्लाह ते हिनन जो भी ईमान रहियो कोने त को रब रजा को दींदो हे 24 कलाक पेट जे पुठो पैसे जे पुठो दीन पढ़ियो कोन तन तो जड़ो वरी जो कुरान खोले आडो गलत तर्जुमो रखे वेही रहंदे त हे काडे वजन कुरान के मञन या पुठी जे ओए काडे वजन वरी तो के सुबाने चंदा त कुरान तर्जुमो रे असा गलत न दागे को सही कला ववजदक दालन फहदा खोलियो न मनी तर्जुम
आला हज़रत जो तर्जुमो खोले अज मां हिकिड़ी क्लिप ॿुधी आहे हिननि जे देवबंदी मौलवी अथव मौलवी मंसूर बेंगल कराची जो वॾो ज़बरदस्त आलिम मुफ़स्सिर अथनि अॼु मां उन जी क्लिप ॿुधी मञई त अहमद रज़ा तर्जुमो सही मञई मां उहा शेर मुझे आईडी ते तां वेंदो पेज ते तो आ शेर थियल है वो चवे तो चेपो तो हमारे कुछ लोगों ने ऐसा तर्जमा किया है जो अच्छा नहीं लगता जलालत की माना गुमराही है ववजदक सालन यहाँ गुमराही की माना लेना अच्छी नहीं है बेन यो तर्जुमो कयो आ त अल्लाह तोखे बेखबर डिठो रस्ते का परे डिठई पो तोखे रस्ते लातई हाने नबी साईं जे नाले तर्जुमो दा कर आई आला हज़रत तो चवे त अल्लाह तोखे पंजे मोहब्बत में गरक डिठो पो पंजो दीदार कराए तोखे मोहब्बत जो इस्तगरा का वो खत्म मोहब्बत में महव दिखाई मोहब्बत में गरक दिखाई इन्ना फतहना लक फतहम मुबीना 26 पारो वजी खोलियो फतह सूरत जे मुंड जो बई आयतूं टई पढ़ो न तर्जुमो आला हज़रत जो पढ़ो हिनन जो भी पढ़ो इन्ना फतहना लक फतहम मुबीना लियगफिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअखर पढ़ो लिखियो तन अल्लाह तोखे फतह इन करे दिनी चिट्ठी फतह इन करे दिनी तां त तुंहिंजा अॻियां कुसूर ऐं पोयां कुसूर रब तोखे माफ़ करे माना नबी साईं एॾा गुनाह कया कुसूर कया आहिनि जो अॻियां बि अल्लाह माफ़ पोइ करेसि अञा पोइ ते बि कंदो क़ुरान लहण इन आयत खां पोइ अञा पोइ ते बि कंदो जे तुंहिंजा पोयां कुसूर बि रब तोखे माफ़ करे पर आला हज़रत चयो त अल्लाह तोखे पधरी फतह ॾिनी इन करे त तुंहिंजे करे तुंहिंजनि अॻियनि जाई तुझे पोयन जा गुनाह रब माफ़ सुभान अल्लाह तुझे करे तुझे अॻियनि जा पोयन जा गुनाह माफ़ कर चओ सुभान अल्लाह सलात करियो भेरो सभई गरजी पढ़ो या रब सल्ले अला नबीना बुलंद आवाज़ से या रब सल्ले अला मुसलमान भाइरो हे था असा के चवन ते हद का ट्रपी विया आहिनि अचो तफसीर रूल मानी दो चवे तबदुहा मना मानू सिज जा कसम दा करने तफसीर रूल मानी वारे लिखियो आ सिज को भलो आ तफसीर रूल मानी दो चवे मर्द घूमे फिरे बुरको न पाए मर्द घूमे फिरे बुरको न पाए पर्दो न करे सब कहे मुँह पवे औरत पर्दो करे पान के लिकाए तफसीर रूहुल मानी वारे चयो वदुहा मुराद मर्द वल्लैल मा मुराद और छा सिज पर्दो न करे सिज चिट्टो आ रात ढकियल हूंदी आ हो मर्दन वांगुरु हे औरतुन वांगुरु ओ सुना सैयद महमूद आलूसी तो बिगाल त कई मर्द और तू पर केड़ियूं कहीं जू चवे पियो अद्दुहा ज़ुकूर अहल बैत ही चवे पियो बद्दुहा सिज जो न पर मुस्तफा जे अली जो कसम सुभान अल्लाह थोरो जोर सां त चओ सुभान अल्लाह नारे हैदरी नारे हैदरी असां के ता चवन त हे वधी ता वञन अरे असां को अग में तफसीर लिखियल आ रूल मानी आला हज़रत अग में वदुहा ज़ुकूर अहल बैती मदीने मारे साईं जे मर्दन जो कसम माना सैयद महमूद आलूसी तफसीर रूहुल मानी वारो दो चवे सिज का भलो आ वदुहा चई चवंदो कर अली जो कसम वदुहा हसन जो कसम वदुहा हुसैन जो कसम
मुला जी मर्जी आ मुला सिज जा कसम खणंदो ते असां अली जा कसम खणंदासीं हसन जा कसम खणंदासीं हुसैन सुभान अल्लाह सुभान वाह लिखियल तफसीर रूल मानी में को मां कयो हाजी आला दर्द का बग में मुसलमानों वल्लैल इनासहिम तफसीर रूहुल महानी वारो दोल के द लैल मा मुराद इन सुने नबी जू घर वारियूं और तू इन जे घर में रहण वारियूं वल्लैल इज़ा सजा कसम सैयदा खदीजा जो सुभान अल्लाह कसम सैयदा आयशा जो कसम सैयदा फातिमा ज़हरा जो सुभान अल्लाह मुला रात दे असा मुस्तफा जे घर जे औरतुन ते राज़ी असा चौदा ये कसम उनन बेशक या इज्जत उनन अरे रात मथे या मुस्तफा जे घर जू पर्देदार बीबियों मथे सुभान डी मथे जा मुस्तफा जे घर में रहंदड़ मुस्तफा जा अहल बैत मथे ओ सोना जे पाण के पंजो सही मोमिन रखणो थी ईमान पंजो बचाइणो थी त पो हिनन अहले सुन्नत वारन हिनन आशिकन वट अच हित तो के मदीने वारो साईं भी मिलंदो अहल बैत भी मिलंदा असहाब भी मिलंदा 12 इमाम भी मिलंदा त पीरन जो पीर दिल पर दस्तगीर भी हिते भेटाई कलंदर आई कंबर वारो सोना में हिते सुभान अल्लाह बेशक इने करे कंहिंजे डटन में न कंहिंजे डटन इन्हनि मोलन मौलविन जी हिकड़ी ॻाल्हि न थिए मां वटि किताब इन नालो आहे नशर तीब फी ज़िक्र नबील हबीब अशरफ मौलवी अशरफ अली थानवी मां खणी खोले ॾेखार दे सामो पो छा चवंदा असां किताबनि खे न मञंदा मां कंहिंखे मञंदो ई क़ुरान मां जो हिन किताब लिखियो है क़ुरान न पढ़ियल हो तू पढ़ियल हे पढ़ियल न हो क़ुरान तर्जुमो हिन जो रखियो वेठान तफसीर हिन जो रखियो वेठान किताब हिन जो चे न मञंदा छो न मञंदे तोखे मञणो हर हालत में तोखे मञणो पवंदो ये तवाजो कलाबाजी हो एकड़े अंदो ता के एकड़े कन को पकड़बो तो ता वरी बियो कन नहीं कंद को पकड़बो तो वरी फेराए मोर ते करे पी रहा माना एकड़ी जाय ते तमा पींदो सलात करियो बेरो बुलंद आवाज सभई गरजी पढ़ो यार बे सल्ले अला अन्या बुलंद आवाज या रब सल्ले अला अन्या बुलंद आवाज या रब सल्ले अला ही किताब नशर तीब फी ज़िक्र नबील हबीब मौलवी अशरफ अली थानवी जो किताब मक्तबा रहमानिया जो छपियला नंद कर दो डंड भरे ॾींदो से हिन किताब जे सुफ़े नंबर 58 ते लिखियल उर्दू अरबी जा शेर आहिनि उन जे हेठां वरी उर्दू में पाण ई तर्जुमो कयो अथई त दस्तगीरी कीजिए मेरे नबी सुभान अल्लाह क्या तो चवे चे दस्तगीर वाला बियो केर बनाए दस्तगीर माना हथ खां वठंदड़ मदद कंदड़ पुछा कंदन ची अल्लाह वा बियो केर बनाए ऐं छा तो चए किताब मां ताके इते ॾेई सघां थो तव्हां मोबाइल जे ज़रिए हिन जा पेपरनि जा फोटो कढो हिन में खोड़ ॿिया बि हवाला आहिनि सॼो किताब ख़रीद करे सघो था तव्हां ही किताब पढ़ी कॾहिं बि ख़ारिजी नथा थी सघो तव्हां ही किताब पढ़ंदव तव्हां पाण खे बिरेलवी महसूस कंदो त असां हक़ ऐं सच जी जमायत आहियूं सुभान अल्लाह दस्तगीरी कीजिए मेरे नबी
कशमकश में तुम ही हो मेरे नबी। सुभान अल्लाह। ऐं हिते असांखे छा था चवनि त कशमकश में मुश्किलातुनि में केरु ऐं हिते छा थो चए त कशमकश में तुम ही हो मेरे नबी। सो बि तुम ही हो, तू ई आही माना ॿियो को नहीं। तू ई आही माना ॿियो को न ऐं असां ईअं चवां त चवंदा अस्तगफिरुल्लाह अल्लाह बि छुटो तू ई आही बस। अॻिते छा थो चए जुज़ तुम्हारे है कहाँ मेरी पनाह। मदीने वारा साईं तो कौन सवा मुझी का पनाह लिखण जी जाइ काने। ओ मौलवी अलियो अल्लाह विसरी वियो थई माण्हुनि खे चवंदा आहियो अल्लाह पनाह ॾींदव रब पनाह ॾींदव उन वटि लिखो। पर मौलवी अशरफ अली थानवी तो चवे ओ मुस्तफा रब गफूर रहीम बिया वाहिदुल कहार बिया उन वटि लिखां पर एड़ा गुनाह कया थम जो उहो ई पकड़े मता अज़ाब ॾे। इन करे जेकॾहिं लिखण जी जाइ आहे त तो रहमत लिल आलमीन नबी। सुभान अल्लाह। बेशक चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न लिखरे ज़ुबान बेड़ जी कोरट में मुंह ते केस दाखिल कन त मौलवी कूड़ हणी वियो। मां हिकड़ो किताब न पर अञा गाडो किताबन जो भराए कोरट में खणी तुम साईं हिकड़ो न पर इन्हनि जा मूं वटि सवे किताब पिया। सुभान अल्लाह। ब किताब मूं वटि इन्हनि जा अहिड़ा पिया आहिनि उन्हनि में लिखियल आहे त नबी साईं ने अखियूं बंदि कर नज़र अचे इहो त अची थो सघे। मुराक़बो करे नबी साईं अचे अची थो सघे। निंड में अचे अची थो सघे। पर लिखियो त हे जलसे में वेठा आहियो या कंहिं घर में अकेला कमरे में वेठा हुजो ऐं मुस्तफा जागंदे अचे अची थो सघे। सुभान अल्लाह। बेशक ब किताब सुभान अल्लाह। सुभान लिखियल है आयो जो बुजुर्ग हुयो न हाले जी उन जे लाइ त पाण को कुरान खणायो चवन था वो पाण उन जे उन में मलफूजात में लाइ छा में लिखियो दन ओने चयो न त मूं वटि आयो साईं जागंदे दर बि चवंदो हिन दर खां आयो साईं मां वेठो हुम त साईं मूं आयो। अजीब ओ सुनी यो भागवारो तू ही। वाह वाह। हिननि खे ख़बर आहे त मुस्तफा ईंदो आहे पोइ हे त असांजे कोन ईंदी असांजी इज़त कंदा असांखे न मञंदा पोइ चवणो पइजी वञे त असां ॾे बि आयो। सुभान पर मोहबत वारनि बेशक चओ सुभान अल्लाह। यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। सुभान अल्लाह। असां इन नथा चऊं त साईं मदीने वारो साईं असां वटि 24 कलाक वेठो आते इश्क वारा। यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते मेरे घर में भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह। सुभान मेरे घर में भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अचो मां तव्हांखे ॾेखारियां
मौलवी ताज मोहम्मद अमरोटी सैयद हो सैयद ताज महमूद अमरोटी उन जो किताब मूं वटि पियो आहे उन में लिखियो पियो आहे बुधी ज़ारियुनि माणीअ जूं अची रसो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अॼु ताईं पाण किताब छपराइण था लिखियो ऐं इहो हिकिड़ो न ॿिया बि ऐं असां त ईअं था चऊं त बुज़ुर्ग मदीने वारे साईं जो सचो आशिक़ हो वारा मट जंद कहते कदी गारंटी त काने चओ सुभान मौलवी अशरफ अली थानवी चाबियो चवे जुज़ तुम्हारे है कहाँ मेरी पनाह फौज कुल्फत मुझ पर आ गालिब हुई दस्तगीरी कीजिए मेरे लबी दस्तगीरी कीजिए मेरे नबी चौ चौ दस्तगीरी कीजिए मेरे नबी अगद जादो चए इब्ने अब्दुल्ला ज़माना है खिलाफ ओ मदीने वारा साईं सोने अब्दुल्ला जाफर ज़ंद मुंह अशरफ अली जे खिलाफ ज़मानो थी वियो आहे चवे पियो तो इब्ने अब्दुल्ला ज़माना है खिलाफ ए मेरे मौला खबर लीजिए मेरी ए मेरे मौला खबर लीजिए मेरी चौ चौ दस्तगीरी कीजिए मेरे नबी दस्तगीरी कीजिए मेरे नबी कुछ अमल है और न ताअत मेरे पास ओ सोना मां वट का नमाज को नहीं रोजो को नहीं हज को नहीं ज़कात को नहीं हालांकि पढ़ंदो हो पर अकीदो इहो युस्त अमल कम नहीं दा जे कम ईंदो त आमना जो लाल कम ईंदो बेशक इन्हें करे अमल पे न पियो करे कुछ अमल है और न ताअत मेरे पास है मगर दिल में मोहब्बत आपकी दस्तगीरी कीजिए मेरे नबी दस्तगीरी कीजिए मेरे दस्तगीरी कीजिए मेरे नबी दस्तगीरी कीजिए मेरे नबी मुसलमान भाइरो कुरान पाक जूं 5 आयतूं पढ़ियूं तम गाल अगते कजे टाइम अचे